अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अॼु बहितरीन सुठी में सुठी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। जी हाँ नाज़रीन, जेका भी दोस्त आया नवां या पुराना उन्हनि खे अॼु वॾी ख़बर ॾींदासीं ड्रामा सीरियल दुलाब जी हिन 1 मिनट जे वीडियो में वॾी अपडेट्स। दोस्तों तव्हां सोचे रहिया हूंदो सोडल सां सचाई थींदी या न थींदी, छा सोडल सां धोखो त न थींदो। उन शाहनवाज़ खान हाणे कहिड़ो क़दम खणंदो जेको जुमो वञी ॿुधाईंदोसि मंसूर खान रैज़न सां मिलियो आहे। दोस्तों मां ॿुधाईंदो वञा तव्हांखे जुमे सॼियूं ॻाल्हियूं ॿुधी वञी मंसूर खान खे सॉरी शाहनवाज़ खान खे ॿुधाईंदो ऐं शाहनवाज़ खान खे इहा ॻाल्हि कंदो मंसूर खान मिलियो आहे रैज़न वारनि सां हिन मामले ते। शाहनवाज़ खान खे ख़बर पइजी वेंदी, जुमे खे इनाम बि ॾींदो ऐं इहा ॻाल्हि कंदो त अच्छा रैज़न वारा इन जे करे मंसूर खान सां वेझा आहिनि, मूंखे छॾे आहिनि, हाणे मां ॾिसां इहे कीअं थो ठाह थिए, मां इन्हनि खे बर्बादु कीअं थो कयां। होॾो जुमो जेको आहे इहा ख़ुशि थी वेंदो ॻाल्हि ॿुधी ऐं जो पको जासूस थी वेंदो। ऐं हेॾां वरी सोढल जेको आहे दोस्तो, सोढल अहिड़ो माण्हू आहे मंसूर खान खे सुखियो न ॿुधाईंदो। मंसूर खान वॾो एतबार ॾियाईंदो, पोइ हू मंसूर खान खे ॻाल्हि ॿुधाईंदो। मंसूर खान खां पक वठंदो सुभाणे असांजी जान तुंहिंजे हवाले, अगरि असांखे कुझु थियो तुंहिंजो ज़िम्मेवार तूं हूंदे। मंसूर खान चवंदो ठीकु आहे, इन जी गारंटी मां थो ॾियां, अगरि मूंसां रैज़न वारनि धोखो कयो त मुंहिंजी ताक़त जी ख़बर ई न आहे कंहिंखे केॾी ताक़त आहे। रैज़न सुञाणे थो इन शइ खे, राज़न मुंहिंजे शैतान जे हथां पुरदो पुरदो थी वेंदो, मूंखे धोखो नथो ॾेई सघे। तूं छोकिरी मूंखे ॿुधाए, मां पंहिंजे हथ कयां, पोइ मां इन्हनि सां तुंहिंजो सौदो कंदुसि, तव्हां ॿिन्ही खे छॾाए पोइ उहा छोकिरी हिननि जे हवाले कंदुसि। पोइ जेको आहे गुलपरी वारो मामिलो उहो मां फ़ैसिलो कंदुसि, पोइ उन में निपटाईंदुसि तव्हांजो सॼो मसइलो।